अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मिराज हबीब। वफ़ाक़ी हुकूमत जी सिंध सां ॿेअखियाई जारी आहे। हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत पंहिंजे तौर ते कोशिशूं कंदी पई अचे। वफ़ाक़ी हुकूमत पारां गुज़िरियल केतिरे ई अरसे खां सिंध जे नाणे मां कटौती जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ी हुकूमत पारां कब्ज़ो करण जी कोशिश कई वई। उन सां गॾोगॾु ॿिटो रवैयो पिणु मुसलसिल इख़्तियार कयो पियो वञे। सिंध जे 3 अस्पतालुनि वारो मामिलो गुज़िरियल 2 सालनि खां हलंदड़ आहे। हीउ मामिलो शुरू थियो जॾहिं सुप्रीम कोर्ट में कुछ मुलाज़िम इन अस्पतालुनि जा विया ऐं उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो आयो त ही अस्पतालूं हिकु भेरो ॿीहर वफ़ाक़ जे हवाले कयूं वञनि। उन फ़ैसिले में इहो बि ॼाण आयो त अगरि वफ़ाक़ी हुकूमत चाहे त उहो सिंध हुकूमत खे इन जी इजाज़त ॾेई सघिजे थी ऐं सिंध हुकूमत सां गॾिजी बि इहे अस्पतालूं हलाए सघे थी। उन बाबति सिंध हुकूमत पारां साफ़ इनकार कयो वियो। अस्पतालुनि जे मुलाज़िमनि पारां एहतिजाज कयो वियो त इन्हनि अस्पतालुनि खे सिंध हुकूमत ज़रिए हलाइणु घुरिजे। गुज़िरियल साल वफ़ाक़ी हुकूमत पारां MTI नाले हिकु ऑर्डिनेंस जारी कयो वियो। उन ऑर्डिनेंस तहत शुरूआती तौर ते वफ़ाक़ जूं अस्पतालूं शामिल हुयूं, जंहिंखां पोइ 7 जनवरी ते काबीना जे इजलास खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त सिंध जूं 3 वॾियूं अस्पतालूं जिना अस्पताल NICVD ऐं NICH उन्हनि ते बि उहो ऑर्डिनेंस लागू थींदो। ऑर्डिनेंस मूजिबि इन्हनि अस्पतालुनि जी सरकारी हैसियत ख़तम थी वेंदी ऐं उहे अस्पतालूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ई हलंदियूं। इन बाबति सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ी हुकूमत खे केतिरा ई ख़त बि लिखिया विया। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह इन बाबति वज़ीर आज़म इमरान खान सां ॻाल्हि ॿोल बि करे चुको आहे। CCI जे इजलास में बि हीउ मामिलो अची चुको आहे। सिंध हुकूमत बार बार इहो चई चुकी आहे त सिंध हुकूमत पंहिंजे तौर ते इहे अस्पतालूं हलाइणु चाहे थी। मुलाज़िमनि पारां एहतिजाज कया विया ऐं एहतिजाजनि जो सिलसिलो कुझु ॾींहं पहिरियां ताईं असांखे वाज़िह तौर ते नज़र आयो, पर काल्ह अचानक सां वफ़ाक़ी हुकूमत पारां वफ़ाक़ी काबीना जे फ़ैसिले खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त इन्हनि 3 अस्पतालुनि जे लाइ बोर्ड ऑफ गवर्नर्स जा नाला साम्हूं अची चुका आहिनि। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अगवाड़ा आहिनि, सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि, मुर्तज़ा वहाब साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुर्तज़ा बताइएगा, कल फवाद चौधरी साहब ने ये बताया कि सिंध हुकूमत के साथ मिलकर ये अस्पताल चलाए जाएंगे और इस हवाले से उन्होंने बोर्ड ऑफ गवर्नर्स के नाम भी अनाउंस कर दिए हैं। तो इस वक्त क्या स्टेटस है तीनों अस्पतालों का? मेरा ख्याल ये तीनों अस्पताल इस वक्त सूबाई सिंध की हुकूमत चला रही है। इनके तमाम इंतजामी मामलात हों, इनके माली मामलात हों, वो तमाम के तमाम सिंध हुकूमत लुक आफ्टर कर रही है और जितने भी अखराजात हैं इन तीनों अस्पतालों के वो सिंध हुकूमत अकेले उसको बेयर कर रही है। पिछले दिनों जब मुश्तरका मफादात काउंसिल का इजलास हुआ था, उस इजलास में वज़ीर आला सिंध ने वज़ीर आज़म पाकिस्तान से एक बार फिर दरख्वास्त की थी कि इन अस्पतालों के हवाले से जो कंफ्यूजन है उसको दूर करने की ज़रूरत है और कानूनी मामलात को साइड में रख के अगर वफाकी हुकूमत मुनासिब समझे तो सिंध हुकूमत इन अस्पतालों को कम्प्लीटली चलाने को तैयार है विदाउट एनी सॉर्ट ऑफ फाइनेंशियल हेल्प फ्रॉम द फेडरल गवर्नमेंट। वज़ीर आज़म ने इस बात से इत्तफाक किया कि इन तीनों अस्पतालों को एहसन अंदाज से सिंध हुकूमत ने माजी में चलाया है और ये बेहतर होगा कि इन अस्पतालों का कंट्रोल जो है वो सिंध हुकूमत के पास ही रहे। इस सिलसिले में इमरान खान साहब ने, वज़ीर आज़म पाकिस्तान ने फैसल सुल्तान साहब जो कि उनके मामले खुसूसी हैं, उनको ये जिम्मेदारी सौंपी कि वो वज़ीर आला सिंध से इंगेज करें और इस मामले का कोई वायबल सोल्यूशन सुप्रीम कोर्ट के फैसले के मुताबिक निकालें। तो वो प्रोसेस स्टार्ट हो चुका है और हम पुरुमीद है कि इंशाल्लाह एक अच्छी अंडरस्टैंडिंग वफाकी हुकूमत के साथ सिंध हुकूमत की हो जाएगी, जिसके तहत इन अस्पतालों का जो कंट्रोल है वो सिंध हुकूमत के पास ही रहेगा। सिंध हुकूमत अपने बजट से इन अस्पतालों को लुक आफ्टर करेगी, तनख्वाहें देगी, अद्वियात खरीदेगी और जो डेवलपमेंट का सारा काम है वो सिंध हुकूमत खुद करेगी। तो मैं समझता हूँ ये मामला इंशाल्लाह अब हल की तरफ जा रहा है। अच्छा सर, साथ ही ये भी बताइएगा, ज़ाहिरी तौर पर इस पर जो वफाकी हुकूमत है वो ये बार बार तासुर दे रही है कि सुप्रीम कोर्ट का जो फैसला था इसलिए हम मजबूर हैं कि हमें ये तीनों अस्पताल अपने कब्जे में लेने और ज़ाहिरी तौर पर वफाक इनको चलाएगा। तो उस हवाले से क्या अपडेट्स हैं आपके पास? क्या उस पर वफाकी हुकूमत से बातचीत हुई है और सुप्रीम कोर्ट का जो डिसीजन था उस हवाले से कानूनी पोजीशन इस वक्त क्या है? देखिए, दो चीजें मैं वादे करूं। सबसे पहले तो सुप्रीम कोर्ट के अंदर सिंध हुकूमत की नजरसानी की दरखास्त आज भी पेंडिंग है, उसके ऊपर कोई फैसला नहीं हुआ, तो रिव्यू की दरखास्त पेंडिंग है। तो कानूनी एतबार से तो मामला भी सुप्रीम कोर्ट में सब जुडिश है। दूसरा, जो सुप्रीम कोर्ट का फैसला है उस फैसले में सुप्रीम कोर्ट ने भी गालिबन पैराग्राफ नंबर 35 है उस फैसले का,
जिसके अंदर सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अगर वफाकी हुकूमत चाहे तो इन अस्पतालों की मैनेजमेंट वो सूबाई हुकूमतों के हवाले कर सकती है। तो सुप्रीम कोर्ट ने कोई पाबंदी नहीं लगाई वफाकी हुकूमत पे कि अस्पताल आपको खुद चलाना है। सुप्रीम कोर्ट ने इस बात की इजाजत दी है कि आप सूबाई हुकूमत की ये चीज हवाले कर सकते हैं। और हमने जो इंगेज किया है वफाकी हुकूमत के साथ, हमने खत भी उनको लिखा और खत में इन तमाम चीजों को हमने मेंशन किया है कि सुप्रीम कोर्ट का फैसला इस बात की इजाजत देता है कि वफाकी हुकूमत इन अस्पतालों की कंट्रोल को प्रॉपर लीगल तरीके से विद टर्म्स एंड कंडीशन सूबाई हुकूमत के हवाले कर सकता है। अच्छा, अब सर साथ ही ये भी बताइएगा, ज़ाहिर है अब जब आप कह रहे हैं कि सिंध हुकूमत ने वफाकी हुकूमत को ये कहा है, फिर ज़ाहिर गुज़िश्ता साल नवंबर में एमटीए ऑर्डिनेंस आया था, फिर 7 जनवरी को काबीना ने फैसला किया ये तीनों अस्पताल भी उस ऑर्डिनेंस के तहत चलेंगे। कल बोर्ड ऑफ गवर्नर्स भी अनाउंस कर दिए हैं वफाकी हुकूमत ने। तो बताइएगा, ज़ाहिर है यही लगता है कि वफाकी हुकूमत सिंध हुकूमत के साथ नहीं चलना चाहती इस मामले में, या फिर वो चाहती है कि एमटीए ऑर्डिनेंस के तहत ही ये अस्पताल चलें, सिंध हुकूमत भले उनके साथ हो? देखिए मेराज साहब, मैं वाजे करना चाहूंगा कि मामला वफाकी हुकूमत और सिंध हुकूमत का साथ चलने का नहीं है। ये मामला पाकिस्तान की आवाम के साथ चलने का है। इन 3 अस्पतालों में सारे पाकिस्तान से पेशेंट्स आते हैं, इनका मुफ्त इलाज होता है और इसके अखराजात अल्हम्दुलिल्लाह सिंध गवर्नमेंट बेयर करती है। और बड़े एहसन अंदाज से सिंध हुकूमत ने पिछले 10-11 साल में इन अस्पतालों को चलाया है, इनको डेवलप किया है। इस बात का एतराफ सब करते हैं। आप किसी सिविल सोसाइटी से पूछ लें, किसी कानूनी माहिर से पूछ लें, इवन वफाकी हुकूमत में वजीर आजम साहब भी इस बात के मोतरफ हैं। तो ये कहना सिंध गवर्नमेंट का कि इन अस्पतालों का कंट्रोल जो है वो सिंध गवर्नमेंट के पास रहना चाहिए, उसकी ये लॉजिक है, उसकी ये मंतक है कि माजी के मुकाबले में इन अस्पतालों ने पिछले 10 सालों में बहुत अच्छे तरीके से काम किया और इंसानियत की खिदमत की है। जो आपने बोर्ड ऑफ गवर्नेंस की बात की, वो बोर्ड ऑफ गवर्नेंस जो है वो कल कॉन्स्टिट्यूट नहीं किया, उन्होंने गालिबन जनवरी या फरवरी में उसका नोटिफिकेशन इशू कर दिया था। उसके ऊपर भी कुछ कानूनी एतराजात हैं कि कानूनी एतबार से आप ये नहीं कर सकते। ये जो ऑर्डिनेंस था, ये ऑर्डिनेंस लैप्स हो चुका है इस वक्त वफाकी हुकूमत का। 120 दिन होती है इस कानून की वैलिडिटी और अब 120 दिन से ऊपर गुजर चुका है। तो अब तो ये कानून जो है, ये ऑर्डिनेंस जो है वो नाफिजुल अमल है ही नहीं। तो कैसे उस कानून के तहत आप किसी बोर्ड को कॉन्स्टिट्यूट कर सकते हैं? और ये भी एक बहुत बड़ा कानूनी सवाल है कि उस ऑर्डिनेंस के शेड्यूल को अगर आप नजर डालें, उस शेड्यूल को आप पढ़ें, तो उस शेड्यूल के अंदर ना आपको एनआईसीवीडी का जिक्र नजर आता है, ना जेपीएमसी का, ना एनआईसीएच का। तो मैं समझता हूँ कानूनी एतबार से वो चीज हो नहीं सकती है। और होपफुली हम पूरी उम्मीद है कि बेटर सेंस प्रिवेल करेगा। और जिस अच्छी नीयत के साथ वजीर आजम और वजीर आला की बातचीत हुई है इस इशू के ऊपर, हम पूरी उम्मीद है कि इंशाल्लाह ये मामला सर, पर कल जो प्रेस कॉन्फ्रेंस की है फवाद चौधरी साहब ने, उन्होंने कल ये अनाउंस किया है कि ये ऑर्डिनेंस इस वक्त नाफिजुल अमल है। फिर उन्होंने ये बात की कि 7 जनवरी को ये फैसला हुआ था कि उस तहत ही ये अस्पताल चलेंगे। मेराज, उनके ऐलान से या उनकी प्रेस कॉन्फ्रेंस से कानून नहीं चलता। कानून आइन के मुताबिक चलता है और आईने पाकिस्तान आर्टिकल 89 में कहता है कि जो सदर मुमलिकत ऑर्डिनेंस का इजरा करेंगे, उसकी जो लागत होगी, उसकी जो टाइम पीरियड होगा, वो 120 रोज पर मुहित होगा। 17 नवंबर 2020 को ये ऑर्डिनेंस इशू किया गया था। आप 120 दिन कैलकुलेट कर लें। तो प्लीज, मैं समझता हूं कि फवाद चौधरी साहब के कहने से कोई फर्क नहीं पड़ता। दूसरी चीज ये, जब हुकूमतों के सरबराह कांटेक्ट में हो, जब वजीर आजम और वजीर आला ने इस बात पर फैसला कर लिया, और मैं समझता हूँ वजीर आजम के उस फैसले की रोशनी में फैसल सुल्तान साहब और वजीर आला सिंध जो है वो इंगेज कर रहे हैं, तो मैं समझता हूँ पूरी उम्मीद हूं मैं कि ये मामला बेटर सेंस प्रिवेल करेगा और ये मामला जिस तरीके से ये अस्पताल सिंध गवर्नमेंट चला रही थी उसी तरीके से ये अस्पताल चलते रहेंगे, ताकि सारे पाकिस्तान से आने वाले पेशेंट की खिदमत हो सके, उनका इलाज हो सके और इस तरीके से हम इंसानियत की खिदमत कर सकें। सर, फिर बताइएगा कि क्या वजह है, कल काबीना के इजलास के बाद फवाद चौधरी साहब ने बोर्ड ऑफ गवर्नर्स के नाम भी अनाउंस कर दिए और वे ये भी कह रहे हैं कि सिंध हुकूमत के साथ इस मामले पर राब्ते में भी है और उनके साथ ही चलाए जाएंगे। ज़ाहिर है वो इन्वॉल्वमेंट अपनी चाहती है वफाकी हुकूमत इस मामले में। मेराज साहब, आपका डिफरेंट सवाल मेरा जवाब तब्दील नहीं करेगा, क्योंकि मेरा जवाब कानून पर मबनी है। तो मैं फवाद चौधरी साहब के स्टेटमेंट पर नहीं जाऊंगा, मैं आईने पाकिस्तान पर जाऊंगा। और आईने पाकिस्तान मैंने आपको बता दिया, आप किसी वकील साहब से भी बात कर लीजिए, वो वकील साहब भी आपको बताएंगे कि ऑर्डिनेंस जो है
वो परमानेंटली जो है लागू नहीं होता, वो सिर्फ 120 रोज के लिए होता है। नवंबर 17 से आप 120 रोज को कैलकुलेट कर लें। ये ऑर्डिनेंस इस वक्त नाफिजुल अमल नहीं है। बहुत शुक्रिया आपका मुर्तज़ा वहाब साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते वफ़ाक़ी हुकूमत पारां काल सिंध जे टिनि वॾनि अस्पतालुनि जिना अस्पताल ऐं उन सां गॾोगॾु NICVD ऐं NICH बाबति बोर्ड ऑफ गवर्नर्स जी मंज़ूरी ॾिनी वई। फवाद चौधरी पारां इहो ॿुधायो वियो त काबीना में इहो फ़ैसिलो थियो आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे हवाले सां। उन खां अॻु 17 नवंबर ते वफ़ाक़ी हुकूमत पारां मेडिकल टीचिंग इंस्टीट्यूट नाले हिकु सदारती ऑर्डिनेंस जारी कयो वियो हो, जंहिंमें शुरूआती तौर ते इस्लामाबाद जो अस्पताल हो। उन खां पोइ 7 जनवरी ते काबीना जे फ़ैसिले खां पोइ सिंध जे टिनि वॾनि अस्पतालुनि खे बि शामिल कयो वियो। मुर्तज़ा वहाब साहब पारां जीअं ॿुधायो वियो त इन सॼे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि ऐं गुज़िरियल CCI जे इजलास में बि वॾे वज़ीर पारां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहा दरख़्वास्त कई आहे त ही जेके 3 अस्पतालूं आहिनि उहे सिंध हुकूमत बहितर तरीक़े सां हलाए पई ऐं उन जो ख़र्च बि सिंध हुकूमत पाण ई खणे पई ऐं उहे सिंध हुकूमत जे हवाले कई वञनि। सुप्रीम कोर्ट पारां इन बाबति 2019 में हिकु फ़ैसिलो ॾिनो वियो हो, जंहिंमें सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में वाज़ तौर ते ॿुधायो वियो त ही अस्पतालूं वफ़ाक़ खे वापसि कई वञनि, पर उन में इहा ॻाल्हि बि वाज़े थियल हुई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में त अगरि वफ़ाक़ी हुकूमत चाहे त उहा सिंध हुकूमत जे हवाले करे सघे थी, जीअं उन वक़्तु उहे अस्पतालूं हली रहियूं। उन खां पोइ सिंध हुकूमत उन जी रिव्यू पटिशन में वियल आहे। हिन वक़्तु ही मामिलो अदालतुनि में आहे। उन विच में वफ़ाक़ी हुकूमत चाहे पई त इन्हनि 3 अस्पतालुनि जो कंट्रोल हू पाण वटि हासिल करे सघे। इन खां अलावा पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं जेको गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां छिकताइण वारी सूरत हाल जारी हुई। अॼु उन बाबति वफ़ाक़ी घरू अज़ीज़ शेख रशीद पारां पॉलिसी बयान जारी कयो वियो ऐं उन खां पोइ शेख रशीद पारां इन सॼे वाक़े बाबति तफ़सील पिणु साम्हूं रखिया विया आहिनि। शेख रशीद पारां इहो ॿुधायो वियो आहे त साद रिज़वी क़त्ल ऐं दहशतगर्दी जे केस तहत गिरफ़्तार आहे, खेसि आज़ादु न कयो वेंदो। मुआदे तहत MPO तहत गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु कयो वेंदो। 210 FIRs बि अदालती अमल मां गुज़रंदियूं। संदसि चवणो त TLP खे कलदम करार ॾिनो वियो आहे। हू 3 ॾींहंनि में अपील करे सघनि था। अपील करण बाद कमेटी ठहंदी जेका उन बाबति फ़ैसिलो कंदी। इन सॼे मामले ते शुरूआती तौर ते रियासत इहे नज़र आयो त शायदि हू चाहे पई इन जमात बाबति सख़्तु क़दम खणंदे। उन बाबति ऐलान बि थिया, कलदम बि करार ॾिनो वियो ऐं केतिरनि ई कारकुननि जूं गिरफ़्तारियूं बि थियूं, पर उनखे मिसहैंडल करण खां पोइ हुकूमत हिन वक़्तु पोइते थींदे नज़र अचे पई। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िया निगार सिद्दीक़ साजिद साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सिद्दीक साहब बताइएगा, ये लोग जिनके हवाले से ये बताया जा रहा था कि इंतहा पसंदी मुल्क में फैलाने का बायस बन रहे हैं, कलदम करार दे दिया गया, कारकुनान गिरफ्तार हुए और उस वक्त ये लगा कि शायद अब ये बाब बंद हो चुका है। अब फिर से शेख रशीद साहब ये बात कर रहे हैं कि रास्ते निकाले जा रहे हैं TLP के लिए। क्या इस वक्त तक के मामलात हैं और ये क्या हो रहा है मुल्क में? बहुत शुक्रिया मिराज साहब। असल में इस हुकूमत की जो पॉलिसीज हैं उसमें किसी जगह पे भी कोई तसलसल नहीं है, ठहराव नहीं है। और आप देख रहे हैं कि एक वजीर एक बयान देता है, दूसरा वजीर दूसरा बयान दे देता है। वजीर आजम कौम से खिताब में कोई और बात करता है, पार्लियामेंट में अगले दिन करारदाद पेश हो जाती है और वो भी एक हुकूमती प्राइवेट मेंबर्स के तौर पर करारदाद पेश करवाई जाती है। तो इस मामले के ऊपर भी इनको समझ नहीं है। पहली बात तो यह है कि तरीके लबैक मिस हैंडल किया गया और उनको कलदम करार देने के हवाले से भी बहुत ज्यादा जल्दबाजी की गई और उसका रद्द-ए-अमल आपने देख लिया कि बाकी दीनी मजहबी जमातें जो हैं वो सारी की सारी उनके साथ जा खड़ी हुई। असल में नमूसे रसालत इंतहाई हसास मामला है। इसके ऊपर इसको डील करना, सियासी अंदाज में डील करना भी इस हुकूमत के लिए जो है वो एक सियासी मौत साबित हुआ है। अब आप उनके खुद कह रहे हैं, मुआहदा जो आपने किया, शेख रशीद की वीडियो मौजूद है, उसमें कह रहे हैं जिनके जो लोग होंगे उनको हम 4th शेड्यूल से निकाल देंगे। फिर आप खुद कहते हैं कि हम साद रिजवी को अभी रिहा नहीं कर रहे। फिर तीसरी बात आज कर दी कि जनाब उनके लिए रास्ता निकाला जा रहा है। फिर जो 5वीं बात, अली जो वजीर ममलकत बराए पार्लिमानी अमूर हैं, उन्होंने कहा कि हम तरीके लबैक को दहशतगर्द तंजीम नहीं समझते और इनके ऊपर पाबंदी जल्द जो है वो उठा ली जाएगी। ये क्या है? ये सारा इनकी जो पॉलिसीज हैं इनको समझ नहीं आ रही
कि इस तरह के हसास मामला को कैसे डील करना है, और इसी की वजह से इनकी आवाम के अंदर भी सुबकी हो रही है और बतौर हुकूमत भी ये सारे मामले में नाकाम नजर आते हैं। और इसी वजह से तो आपने देखा ना कि पूरी जो अपोजिशन की जमातें हैं वो इस हसास मामले के ऊपर भी हुकूमत की मुखालिफ है, और इसकी अपनी बड़ी वजह खुद ये हुकूमत है। अच्छा सिद्दीक साहब, इस पर थोड़ा सा ये आगाह कीजिएगा आप। जाहिर है इस वक्त देखा जाए जो मामला सामने आ रहे हैं, हमने देखा नेशनल एक्शन प्लान हो, फिर नेक्टा की रिपोर्ट इसी जमात के हवाले से सामने आई, फिर काजी फायज ईसा साहब की जो जजमेंट है वो सामने आई, फिर गुज़िश्ता ही हफ्ते हमें ये लग रहा था कि शायद अब सबक सीख गए हम माजी की गलतियों से। अब तो बताइएगा कि कब तक ये चलता रहेगा, और क्या ये जो सब कुछ हुआ है ये हुकूमत ने अपनी तरफ से किया है, या फिर वही शेख रशीद साहब जो इस जमात के साथ खड़े थे 2017 में वो अब उसकी मुखालफत कर रहे थे, तो अपने तौर पर कर रहे थे? ना उस वक्त अपने तौर पे कर रहे थे, ना इस वक्त अपने तौर पे कर रहे हैं। आपको भी पता है कि सारी जो घंटियां हैं ये कहां से बजाई जाती हैं, अब भी वहीं से बचाई जा रही हैं। ये वहीं से बचाई जा रही हैं जिन लोगों ने हजार रुपया देकर इनको वापस भेजा था 2017 में कि चले जाएं, और अब वही हैं जो कि कह रहे हैं इनके ऊपर बैन लगाएं। वही उस वक्त लोग जब नवाज शरीफ, शाहिद खान अब्बासी की हुकूमत थी, नून लीग की हुकूमत थी, जब वो कानून नाफिज करने वाले इदारों को तलब करते थे तो कहा बयान आता था ISPR की जानब से कि ताकत का इस्तेमाल ना किया जाए, और अब कहा जा रहा है कि इनको कलअदम करार दे दिया जाए। बात आपका जो सवाल है टू दी पॉइंट सीधी बात करूंगा, जब तक ये हमारे जो इदारे हैं जो इनको बनाते हैं, खड़ा करते हैं, मैदान में लाते हैं, वो जब तक तो अपना किबला दुरुस्त नहीं करेंगे, ये लफ्ज में सख्त बोल रहा हूँ, या वो जब तक इस तरह की मुदाफत बंद नहीं करेंगे, इस तरह के लोग, इस तरह के इदारे खड़े होते रहेंगे। मैं वही बात बार आपसे कर रहा हूँ, आपको मालूम है कि ये दीनी मजहबी मामला है, हर मुसलमान का ये अकीदा है खत्म नबूवत के हवाले से, ताफ़ज़े नमूस रसालत के हवाले से, इसके ऊपर खुदारा सियासत नहीं करनी चाहिए, किसी भी इदारे को नहीं करनी चाहिए, हुकूमत हो अपोजिशन हो, कोई इदारा हो। सर जी फिर ये बताइएगा कि जो गुज़िश्ता हफ्ते हमने एपिसोड देखा कलअदम करार देने के हवाले से, या फिर जो गिरफ्तारियां हुई, तो उसमें क्या वाकई संजीदगी थी, या फिर ये लोग आपे से बाहर हो गए, या कोई बाहर का प्रेशर था? ज़ाहिर FATF के मामला में फिर जो खान साहब ने बताया। देखिए बात सुनिए, आपके से बाहर हो गए या आपके से बाहर कर दिया गया, ये मैं वही तो रोना रो रहा हूँ आपके सामने। इनको बनाया किसने, इनको लेकर कौन आया? भाई आप सच सुनना चाहते थे तो सुने ना, फिर वो दुबई से बैठ के एक रिटायर्ड जो फौजी था उसने क्यों वो भेजी एप्लीकेशन इनकी रजिस्ट्रेशन के लिए? कसूम नवाज के मुकाबले में किसने जिमनी इलेक्शन लड़वाया इनको? 28 लाख वोट पड़े के लपैक को, 3 से 4, एक MP है तो उनका उधर सिंध असेंबली में है, 3 इधर बैठे हुए हैं, उनका क्या करेंगे आप? वो कलअदम जमात के हैं, कलअदम जमातें आपने अपने साथ बैठाई हुई हैं, असेंबलियों में बैठाई हुई हैं, किसके कहने पे बैठाई है भाई? तो ये एपिसोड जिसकी आप बात कर रहे हैं ना, हम भी तो मुनाफिकत करते हैं, हम पूरा सच बोलते नहीं, पूरा सच बोलते तो पैमरा नोटिस में ही देता है, या फिर शुमाली इलाका जात की शहर को चले जाते हैं, क्या करें? नहीं बोल सकते भाई, लेकिन फिर भी अब दुख होता है, अफसोस होता है कि ये सारे मामला, इस वजह से दुख और अफसोस होता है कि ये जो जलाओ गिराव होता है, आवाम की जिंदगियां जाती है, कितने लोग शहीद हुए हैं, चाहे वो पुलिस वाले हैं, चाहे वो तरीके लब्बैक के लोग हैं तो मुसलमान ना, हैं तो पाकिस्तानी ना, कितने लोगों की गाड़ियां जला दी गई, वो कौन है? पाकिस्तानियों की गाड़ियां जलाई गई ना, लोगों का रोजगार मुतासर हुआ, सड़कें बंद हो गई, एम्बुलेंस में लोग जो है वो जाम बक हो गए, कौन इसका जिम्मेदार है भाई? जब आप कहते हो रियासत होगी माँ के जैसी तो उसको बनाओ, उसके साथ सौतेली माँ जैसा सलूक तो मत करो। वही तो बात है ना कि आप सच नहीं बोलते, यही तो दुख अलमिया है सारी सूरत हाल का, कि हम जो है वो चाहते हैं कि मर्जी का सच बोला जाए और वही फैसला किया जाए जो वो बेहतर समझते हैं। कहाँ थी आपकी पार्लियामेंट? अब कितने अफसोस की बात है मिराज साहब, कल करारदाद पेश होती है, वजीर आजम कहता है कि मैं ताफ़ज़े नमूस रसालत का सबसे बड़ा अलमबरदार हूँ, पार्लियामेंट में होने के बावजूद वो ईमान के अंदर नहीं आया। क्यों नहीं आया भाई? सिर्फ अपोजिशन के खौफ से नहीं आया कि अपोजिशन मेरी तनकीद की मदद करेगी। अगर अपोजिशन ना होती तो मैं आपको दावे से कहता हूँ वो अवान में आता भी और तकरीर भी करता। ये तो आलम है आपका, आप अपनी ये 2 नंबरी पहले तो बंद करें ना, ये तो आप इस तरह की तो काम ना करें। एक तरफ आप ये दावा करते हैं, उस दावे के ऊपर हमें कोई इसकी ये बात नहीं है कि यकीन नहीं है। आप ठीक कह रहे हैं,
लेकिन उसका अमली मुजाहरा भी तो पेश करें। तो ये तो चीजें हैं तो राज साहब जो हमारी आंखों के सामने होती है, लेकिन हम फिर भी ज़ाहिरी तौर पर वो हमें हमें सूरत हाल गुज़िश्ता कितने ही अरसे से नजर आ रही है। बहुत शुक्रिया आपका सिद्दीक साजिद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते कलदम जमात TLP जे ठहण खां वठी हिन वक्त ताईं जी जे सूरत हाल ते नज़र विझिजे त उहे दुरियूं उन जे पुठियां नज़र अचनि थियूं। जेके दुरियूं हिन वक्त असांखे परेशान भी नज़र आयूं। वरी हिकु भेरो ॿीहर उन्हनि खे लॻे पियो जेके केस दाख़िल कया विया हुआ, गिरफ़्तारियूं थियूं हुयूं या कलदम करार ॾिनो वियो हो, उन ते नज़रसानी कई पई वञे। उन बाबति सिलसिलो पिणु शुरू थी चुको आहे। जीअं सिद्दीक साजिद साहब ॿुधायो पई नई जमात पारां पंजाब में वॾे तादाद में वोट खयो हो ऐं उहो जेको मज़हबी वोट हो उहो विराइजी वियो ऐं उन सबबि मुस्लिम लीग नून जूं केतिरियूं ई सीटियूं पिणु घटिजियूं। 22 लख खां वधीक वोट इन जमात पारां पंजाब में खया विया हुआ ऐं उहे वोट मुस्लिम लीग नून के हवाले से विराइजी विया ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ जी पंजाब में भी हुकूमत ठही ऐं हिन वक़्त वफ़ाक में भी हुकूमत आहे। ज़ाहिरी तौर ते अहिड़नि जेके तजुर्बा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदा रहनि था सियासी जमातुनि जे हवाले सां या मुल्क में इंतहा पसंदी फैलाइण जे हवाले सां उन्हनि खे सख़्ती सां रोकण जी ज़रूरत आहे। इन करे पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं पाकिस्तान ऐं भारत जे लाॻापनि जे हवाले सां ऐं अफ़गानिस्तान जे हवाले सां जेका अमन कॉन्फ्रेंस इस्तांबुल में थियणी हुई उहा मुलतवी थी वई। उन वक़्त ब्रेक जो असां सां गॾु प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं पाक भारत लाॻापनि जे हवाले सां जंहिं लाइ मुसलसिल पेशरफ़्त थिए पई ऐं कुछ ॾींहं पहिरियां ई शाह महमूद कुरैशी पहुतो UAE ऐं UAE में उते मुलाक़ातूं भी थियूं ऐं ख़बर इहा साम्हूं आई त UAE पारां फ़िलहाल पाकिस्तान के जेको कर्ज़ अदा करणो जंहिंजी आख़िरी तारीख़ 19 अप्रैल हुई उन में एक्सटेंशन ॾिनी आहे ऐं उन सां गॾो गॾु भारत जे हवाले सां शाह महमूद कुरैशी पारां अचर ॾियारे इहो ॿुधायो त का बि मुलाक़ात न पई थिए ऐं का बि मुलाक़ात न थी आहे ऐं उन बाबति जेका इंटरनेशनल मीडिया उते इहे ख़बरूं हलंदियूं रहियूं त भारतीय वज़ीर ख़ारजा भी उन्हनि ॾींहंनि में UAE पहुतल हो। इन मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु तालिबान पारां शिरकत न करण खां पोइ अमन कॉन्फ्रेंस वाशिंगटन जी हिमायत सां जेका थियणी हुई उहा भी मुलतवी थी वई आहे। ज़ाहिर अमेरिका पारां भी ऐलान थियल आहे पंहिंजूं फ़ौजूं 11 सितंबर ताईं कढण जे हवाले सां। इन ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे आलमी मामलनि जा माहिर आहिनि अॻूणा सफ़ारतकार आहिनि मोहतरम जनाब ज़फ़रुल्लाह शेख साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शेख साहब सब खां पहिरियां ॿुधाइजो ज़ाहिरा गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां पाकिस्तान में हिकु अहम मामिलो हलंदड़ आहे। फ्रांसीसी सफ़ीर खे ॿाहिरि कढण जे हवाले सां हुकूमत इहा ॻाल्हि करे पई, वज़ीर आज़म इहा ॻाल्हि कई आहे त इन सां मईशत खे बि नुक़सानु थींदो ऐं उन सां गॾु गॾु यूरोपीय यूनियन सां बि जेके वास्ता आहिनि उहे ख़राब थी सघनि था। इन बाबति तव्हां ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो हलंदड़ आहे इन खे सफ़ारती सतह ते केतिरो नुक़सानु पाकिस्तान खे थी सघे थो अगरि सफ़ीर खे ॿाहिरि कढियो थो वञे त? बिल्कुलु असांजे प्राइम मिनिस्टर जो चवणु सही आहे त मईशत खे त नुक़सानु पवंदो। जो यूरोपीय यूनियन जेकी आहे एक्चुअली फ्रांस खे हुनजो तमामु वॾो हिसो आहे ऐं थी सघे थो त ॿिया मुल्क बि फ्रांस खे सपोर्ट कनि। तमामु डिप्लोमेटिक हिकिड़े क़िस्म जो जहिड़ो आहे हिकिड़े क़िस्म जो। हाणे जेको एक्सपल्शन जो लफ़्ज़ आहे न साईं उहो डिप्लोमेसी में न आहे कोई बि। जेकॾहिं कोई सफ़ीर वञी सघे थो उन में ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो त उन्हनि जी सरकार उन्हनि खे रिकॉल करे उहो वञे, ॿियो वरी असां चवंदा आहियूं पर्सोना नॉन ग्राटा, उनखे PNG चवंदा आहियूं, माना अनडिज़ायरेबल उहो डिप्लोमेट थी वेंदो आहे। त PNG जे तहत अंडर वियना कन्वेंशन 1962 में उनखे एक्सपेल न कबो आहे। यू कांट एक्सपेल अ डिप्लोमेट, यू कैन डिक्लेयर डिप्लोमेट पर्सोना नॉन ग्राटा PNG। हाणे जेको असां वटि एक्सपेल्शन जो लफ़्ज़ इस्तेमालु थिए पियो मूंखे सम्झ में नथो अचे त पढ़ियल करे त माण्हू हुनखे एक्सपल्शन जो लफ़्ज़ छो था इस्तेमालु कनि। इहो थी नथो सघे, इट्स नॉट पॉसिबल। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿियो नेचुरली जॾहिं त हिकिड़े वॾे मुल्क जेको असांजो फ्रांस जो काफ़ी मदद बि कंदो आहे, मिराज तयारनि जा ॿिया हुनजा पार्ट्स हुनजी मेंटेनेंस, हुन खां पोइ काफ़ी हुनजो माली बि जेको आहे उहो बि काफ़ी हुनजी सपोर्ट हूंदी आहे। असांजो जेको वापारु आहे उहो बि काफ़ी आहे ऐं जेको सॼे यूरोप जो वापारु आहे उन ते फ्रांस ते काफ़ी तमामु जेको आहे देरि थो। सो मां सम्झां थो जेको असांखे इहो जेको एक्सपेंशन वारो सिलसिलो आहे सम्झ में नथो अचे नेशनल असेंबली में या ॿियनि कम से कम फॉरेन ऑफिस उनखे गाइड त करे त या त एक्सपेल कीअं था करे सघो, दे कैन नॉट एक्सपेल। ठीक सर, इहो ॿुधाइजो ज़ाहिरा जेके पाकिस्तान ऐं भारत जे हवाले सां ख़बरूं अचनि पियूं खणी पोइ उहा आर्मी चीफ साहब जी स्टेटमेंट हुजे, वज़ीर आज़म साहब जी स्टेटमेंट ऑन रिकॉर्ड आहिनि, पोइ UAE
बार बार इहो ॿुधाए पियो त यूएई जी कोशिशि आहे पाकिस्तान ऐं अमेरिका भारत विच में जेके लाॻापा आहिनि उहे बहितर थियनि। इन मामले खे अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं छा वाक़ई संजीदगी अव्हांखे नज़र अचे पई इन मामले ते? ॾिसो, हाणे हिन जो बैकग्राउंड इहो आहे जेको मूंखे सम्झ में अचे थो, जॾहिं खां बाइडन पंहिंजे पावर में आयो आहे त अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन जेकी आहे, बाइडन जी सरकार जेकी आहे, उहो पंहिंजे ओवर जेके पंहिंजा फॉरेन पॉलिसी खे थोरो रिव्यू था कनि। उन में मेजर रिव्यू कोन हूंदो आहे, पर जेको ट्रम्प नुक़सानु ॾिनो पंहिंजे मुल्क खे फॉरेन पॉलिसी में ऐं घणियूं शयूं आहिनि त उन्हनि खे थोरो हाणे हो ब्रशिंग था कनि ऐं इहो सॼो जेको सिलसिलो आहे उहो अमेरिका खां शुरू थियो आहे। हाणे अमेरिकन छा कयो त नेचुरली इहो पाकिस्तान सां ॻाल्हायूं। तव्हांखे यादि हूंदो त अमेरिका जो फॉरेन मिनिस्टर असांजी चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां बि ॻाल्हायो हुयो। अहिड़ी तरह जेको आहे हू हाणे पाकिस्तान सां माना हुननि चई छॾियो। उन खां पोइ यूएई हिकिड़ो चवंदा आहिनि त कैटलिस्ट आहे, कैटलिक एजेंट आहे हिकिड़े क़िस्म जो। उन्हनि खे इस्तेमालु कयो त मुंहिंजे तव्हां जेको आहे इन विच में को रोल अदा कयो इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में। उनजी थोरी जेकी आहे ईअं बैक डिप्लोमेसी जेकी आहे उन में मुलाक़ात तव्हां करायो। हिकिड़ो पॉइंट इहो आहे त इहो बेसिकली जेको सॼो खेल हली रहियो आहे इहो बेसिकली अमेरिकन जे इंटेंशन ते हली रहियो आहे। तव्हां पाण डिप्लोमेटिक मूवमेंट्स जेके सॼियूं थियूं आहिनि उहे तव्हांखे सॼो इहो ई ॿुधाईंदी। ॿियो इंडिया छा आहे त ॾाढो हिकिड़ो चालाक ऐं मोदी ॾाढो हिकिड़ो कनिंग माण्हू आहे। हाणे जॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे, हाणे ॾिसे थो त मोदी जी हुकूमत नई आई आहे त हो हीअ शो पिया कनि त असां पाकिस्तान सां सुठो करणु चाहियूं था, रिकन्सिलेशन करणु चाहियूं था, ॻाल्हाइणु चाहियूं था। पाकिस्तान जेको आहे उहो नथो करे। तव्हांखे यादि हूंदो त पाकिस्तान जे लेटर बि लिखियो हुयो तव्हांजो जेको आहे जो पंहिंजो पाकिस्तान डे ते हुन जॾहिं मोदी खे कोविड थियो वज़ीर आज़म साहब लिखियो। बिल्कुलु सर। ॿुधो, उन खां पोइ जेको आहे त उन ते चऊं त भई छा आहे त मोदी जे तरफ़ां हिकिड़ो ख़त बि वज़ीर आज़म ते बि आयो। अहिड़ी तरह ॿियूं घणियूं जेके सॉफ्टवेयर एटीट्यूड रखियो वियो ऐं इंडिया शो पियो करे अमेरिकन्स खे त असां सिंसियर आहियूं ऐं पाकिस्तान सिंसियर न आहे। उहो ॾाढो कनिंग आहे मोदी जेको आहे। अहिड़ी तरह इहा ॻाल्हि हलंदे हलंदे हली त यूएई जे सफ़ीर जेको अमेरिका में उतां ॻाल्हि निकिती त इंडिया ऐं पाकिस्तान जा जेके फॉरेन मिनिस्टर्स आहिनि उहे यूएई में मिलंदा बैकडोर डिप्लोमेसी में जेको थी सघे थो। बैकडोर डिप्लोमेसी जी का ज़रूरत कान्हे। ॾिसो, इंडिया ऐं पाकिस्तान केतिरी दफ़ा ॻाल्हि करे चुका आहिनि, सिधी ॻाल्हि बि थी सघे थी। उन अमेरिकन जो रोल छो हिन में जेको आहे हिन में ॿ एस्पेक्ट्स आहिनि। बाइडन बि कोशिशि करे रहियो आहे त हीउ जेको मेन इशू आहे कश्मीर जो हिन ते को न को कॉम्प्रोमाइज़ थिए ऐं ॿई जेके फॉरेन मिनिस्टर्स वेही करे कुझु न कुझु ॻाल्हाइनि। हिकिड़ो नंबर 1। नंबर 2 जेको आहे ॿ इशू जेके तमामु बर्निंग इशू आहिनि। तव्हां ईंदो अफगानिस्तान ते बि ईंदो, हिकिड़ो आहे अफगानिस्तान, ॿियो आहे कश्मीर इशू। त उहो साउथ एशिया में तमामु इम्पोर्टेंट रोल पंहिंजो अदा कनि चाहिनि था अमेरिकन। सर इहो ॿुधाइजो त छा हिन वक़्तु ज़ाहिरी तौर ते जे ॾिठो वञे जॾहिं खां कश्मीर जी ख़ासि हैसियत खे ख़तमु कयो वियो पोइ मामला वधीक ख़राब थिया, ॿिन्ही मुल्कनि विच में पाकिस्तान पारां कोशिशूं कयूं वयूं, छा उहा सम्झो पिया त हिन वक़्तु इन शइ खे साइड ते रखी करे के ॻाल्हियूं थी सघनि थियूं भारत सां ऐं असां जेके डेवलपमेंट्स ताज़ियूं ॾिठियूंसीं खणी पोइ सीज़ फायर मुआदे बाबति हुजनि या जेके ॻाल्हियुनि जा दौर थिया या उनखां पोइ जेको ख़त लिखिया विया नरेंद्र मोदी पारां वरी वज़ीर आज़म इमरान ख़ान उन जा जवाब बि ॾिना त जंहिं तरफ़ पेशरफ़्त वञे थी, छा अव्हां सम्झो पिया त हाणे इन शइ खे तस्लीम कयो वियो आहे त हाणे जेको कश्मीर जी ख़ासि हैसियत आहे उहा भारत ख़तमु कई आहे, उहो हिसो थी चुको आहे? तमामु सुठो सुवालु आहे, तमामु सुठो सुवालु। मां हमेशह जेको आहे इहो मेंटेन कयो आहे त मोदी गवर्नमेंट जेकी आहे मोदी जेकी आहे 371 ऐं पंहिंजो 358 खां कॾहिं बि पोइ ते न हटंदा। हाणे जेको हुननि फ़ैसिलो 2019 में अगस्त में 5 अगस्त ते कयो हुयो, मूंखे 100% श्योर आहे त उहो पोइ ते न हटंदा। हिते हाणे पाकिस्तान जेको कंडीशन हर दफ़े चए त असां ॻाल्हियुनि लाइ तॾहिं वेहंदासीं जॾहिं प्री कंडीशन जेको आहे और पंहिंजो प्री अगस्त 2019 खां पहिरियों जेकी पहिरीं पोज़ीशन हुई जंहिंमहिल 370 जेको हुयो स्पेशल स्टेट ऑफ कश्मीर जो 35 एज हुनखे रिस्टोर कयो वञे, उहो कॾहिं बि हिंदुस्तानी न कंदा। नंबर 1। नंबर 2, हाणे जेकॾहिं हिंदुस्तानी उहो नथा कनि ऐं पाकिस्तान उहो वेहनि था त मां हमेशह पंहिंजे जेको बि आहे हेॾो मां चयो आहे काफ़ी ॻाल्हियुनि में लेक्चर्स में त पोइ असां वटि ऑप्शन कहिड़ा आहिनि। असां कश्मीर जे लाइ छा था सोचूं? जेकॾहिं मोदी पोइ हिते न वेंदो ऐं न वेंदो बिल्कुलु न वेंदो त पोइ असां वटि कहिड़ा ऑप्शन आहिनि? हाणे मोदी त चाहींदो त 370 ऐं 358 खां पोइ जेके चेंजिस थी वञे इनखे असां एक्सेप्ट कयूं।
हाणे हुन खां पोइ एक्सेप्ट कयो नंबर ॿ इशूज़ आहिनि हुन में। हे जेके कश्मीर जी जेको पार्टीज़ आहिनि हुन में चाइना जो हिसो आहे, चाइना पंहिंजो कश्मीर जो हिसो वरितो, गिलगित बल्टिस्तान जो मथियो हिसो बि आहे, उन खां पोइ जेको आहे हेॾा कश्मीर जेको आज़ाद कश्मीर आहे उहे बि आहिनि। हाणे पाकिस्तान जेको आहे इहे सभु शयूं सोचे पंहिंजा ऑप्शन्स हिकिड़ा नवां वठंदो त असां हाणे हिंदुस्तान सां ॻाल्हायूं त कहिड़ी ॻाल्हि ते ॻाल्हायूं जो कश्मीर जो मसइलो हल थी वञे ऐं मथे जो सूर जेको आहे ख़तमु थिए। आहे मसइलो ॾाढो ॾुखियो, मूंखे नथो लॻे त ख़तमु थियो, छो जो पाकिस्तान आहे जीरो, पाकिस्तान ज़िद ते अड़ियो रहंदो आहे ऐं पाकिस्तान जी डिप्लोमेसी में एरोगेंस आहे। सर शेख साहब छा इहो पॉसिबल आहे ज़ाहिरी तौर ते जीअं मां ॿुधायो पिया बाइडन एडमिनिस्ट्रेशन जे अचण खां पोइ शयुनि में असांखे तब्दीली नज़र अचे पई काफ़ी ऐं उहे ई सबब आहिनि जो हिन वक़्तु इहे ॻाल्हियूं थियनि पियूं मुसलसिल, त अगरि उन पासे खां ज़ोर अचे त पोइ बि इन ई नैरेटिव ते क़ाइमु रहिजे? मुंहिंजे ख़्याल ते इन नैरेटिव ते क़ाइमु रहण जी काई ज़रूरत कान्हे, असांखे पंहिंजा ॿिया ऑप्शन्स करणु खपनि। हरूभरू इन खे न को मसइलो हल कॾहिं बि न थींदो। बाइडन जे जेको फॉरेन मिनिस्टर हुते जेको हुयो उन चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां ॻाल्हायो आहे त बेसिकली असांजो घणो रोल जेको आहे कुझु ॾिसो आहे, LOC ते बि ॾिसो, DGMOs जेके मिलिया उनमें थोरो इंडिया थोरो सॉफ्टवेयर एटीट्यूड हो, वाटर इशू ते थियो, उनमें सभु शयूं जेके थींदी रुॻो इंडिया ॾेखारे थो त असांजे तरफ़ां सही आहे, पाकिस्तान सही न आहे। हाणे ॻाल्हि जो मक़सदु आहे त इहो इंडिया होॾां जेको करे वियो आहे कश्मीर ते, इंडिया वारा चाहिनि था त कहिड़ी बि सर्कमस्टेंसिस में पाकिस्तान जेको हाणे स्टेटस को आहे उनखे मञे। ऐं असांखे बसि सॼी ॻाल्हि ॿुधे जेको तव्हां सुवालु पुछो आहे, मां जेसि ताईं असां हुनखे न मञींदासीं तेसि ताईं कश्मीर जो मसइलो हल कोन थींदो। अच्छा शेख साहब, जे पाण हिन वक़्तु अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते नज़र विझूं, कुझु ॾींहं पहिरियां ई बाइडन पारां इहो ऐलान कयो वियो अफ़गानिस्तान मां फ़ौजूं कढण जे हवाले सां 11 सेप्टेम्बर जी तारीख़ ॾिनी वई। ज़ाहिरी तौर ते तालिबान इन सॼे मामले ते राज़ी न हुआ, पोइ इस्तंबुल में कॉन्फ्रेंस थियणी, उन में तालिबान जी शिरकत न करण जे करे उहा बि जे फ़िलहाल मुलतवी कई वई आहे। इन सूरत हाल खे अव्हां कीअं पिया ॾिसो? छा वाकई अव्हांखे अमेरिका संजीदा नज़र अचे पियो? अगरि संजीदा आहे ऐं हिन वक़्तु ताईं इंट्रा अफ़गान जेके ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि उहे ई के नतीजे ते न आहिनि पहुतियूं, त छा उते ख़ाना जंगी जो ख़दशो ॿीहर पैदा नथो थिए? साईं तमामु सुठो सवालु आहे इहो बि। इहो एक्चुअली छा आहे त तव्हांखे जॾहिं बाइडन अची वियो त हुन जेकी एग्रीमेंट जेकी थी हुई तालिबान जी ऐं ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन जे विच में, कतर में जेकी एग्रीमेंट थी, मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं मां ग़लति न आहियां त दोहा में थी शायदि 200 फेब्रुआरी में 220, उन एग्रीमेंट खे उन्हनि अमेरिकन चयो त असां कोन मञींदासीं ऐं उन में थोरी चेंजिस ईंदियूं त तालिबान चयो त असां न मञींदासीं, छो जो उन एग्रीमेंट में जेके अमेरिकन जेके आहिनि उतां पंहिंजा फोर्सिस विथड्रॉ कंदा। हाणे बि जॾहिं बाइडन आयो त थोरो पेसिफाई करण जे लाइ त मथां तालिबान सफ़ा ख़राबु कंदो, हुते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सिविल वॉर थी वञे, त हुन पहिरियों ई अनाउंस करे छॾियो त असां 11 सेप्टेम्बर ते उन ॻाल्हि में सभु फ़ौजूं जेके आहिनि असां नेटो जा बि हलिया वेंदा ऐं असां बि हलिया वेंदासीं। इहा जेकी शइ आहे तालिबान खे नथी वणे ऐं इहे टाल मटोल वारो सिलसिलो आहे नियत वारो आहे। इन करे तालिबान जेके आहिनि इस्तंबुल वारी कॉन्फ्रेंस में उन्हनि बाइकआउट कयो त न, ऐं अमेरिका हाणे जेको आहे पंहिंजी ॻाल्हियुनि सां फिरी विया ऐं असां हुते न वेहंदासीं। हाणे अचो अफ़गानिस्तान जी इंटरनल सिचुएशन। अफ़गानिस्तान जी इंटरनल सिचुएशन पहिरियों ई कमज़ोर आहे, तव्हांखे ख़बर आहे त ॾाढा फैक्शन्स आहिनि हुते, हले थी पई मिनी सिविल वॉर कहिड़े क़िस्म जी लॻी रही आहे, पर वॾे में वॾे जेको अमेरिकन्स खे भउ आहे त हाणे तालिबान जेके आहिनि अमेरिकन्स खे जेको मारनि था उहो इन करे निकिरण लाइ तयारु आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त उहा शइ अञा हली रही आहे। हाणे तालिबान पंहिंजो ज़ोर घटायो न आहे, वधायो आहे ऐं अमेरिकन फोर्सिस जा जेके जॻहूं आहिनि जिते बि आहिनि उन्हनि खे हिट थो करे। त हाणे हीअ सिचुएशन ॾाढी विच में थी फाथी आहे। अमेरिकन हाणे बि सोचे रहिया आहिनि त असां छा कयूं। बाइडन चयो आहे त न असां पंहिंजो जेको आहे सेप्टेम्बर खां अॻु कढंदासीं। हाणे अमेरिकन हुन सां तालिबान सां विड़ी बि कोन था सघनि। 60% खनि जेको अफ़गानिस्तान जो आहे तालिबान वटि आहे, आर्म्स अम्यूनिशन हुन वटि तमामु ॾाढा आहिनि। त तव्हां वारी ॻाल्हि जेकी आहे मूंखे जेको लॻे थो, ऐं हे जेकी रनी जी हुकूमत आहे उहा बि कमज़ोर थी चुकी आहे, त लॻे थो देयर आर एवरी चांसिस ऑफ सिविल वॉर इफ अमेरिकन जेके आहिनि इन ॻाल्हि ते डटे रहिया त असां फोर्सिस कोन खणंदासीं, पोइ नेचुरली अमेरिकन रिटेलिएट कंदा ऐं सिविल वॉर थींदी। वॾी महिरबानी अव्हां जी शेख साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते इस्तंबुल कॉन्फ्रेंस रथियल हुई जंहिं बाबति
शिरकत करणी हुई धुरियुनि खे ऐं कुझु ॾींहं पहिरियां ई अमरीकी सदर पारां इहो ऐलान कयो वियो त हू पंहिंजूं फ़ौजूं 11 सेप्टेम्बर खां कढंदा। उन खां पोइ अफ़गान तालिबान पारां बि रद्दअमल ॾिनो वियो। उन्हनि पारां बि चयो वियो त जेका सूरत हाल अगरि ख़राब थींदी त उन जो ज़िम्मेवार अमरीका ई हूंदो। अफ़गानिस्तान अंदरि हिन वक़्त ताईं सूरत हाल बहितरी तरफ़ नाहे वञी सघी ऐं इस्तंबुल में रथियल कॉन्फ्रेंस भी मुलतवी थी चुकी है। इन से प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने